साईं मीर मोहम्मद नियल जो साहब जो पंहिंजी शायरी में यूनुस सनाई साहब के सलाम पेश कयो लोको यूनुस सनाई तव्हांजे साम्हूं ऐं पेश करे थो कहिड़ी सोच। लाइट टेक्नीशियन खे गुज़ारिश आहे हाल जी टोटल लाइट बंदि करे छॾियो। लोरी वारे खे गुज़ारिश आहे त हू हुनजी लाइट ड्रामा लाइट जे हिसाब सां हलाईंदो ऐं तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त हिन ड्रामे खे थोरो सम्झिजो। तव्हांखे हिन ड्रामे में पंहिंजूं पंहिंजूं शयूं नज़र ईंदियूं पर सम्झ जो फेर आहे। शुरू करा तो अल्लाह जे नाले सां जेको निहायत रहम वारो ऐं बाज़ारो आहे। मुश्किल से मुझे हर सजाए मुश्किल किया अली मुबारकबाद ॾियूं था तव्हांखे मुबारक हुजनि साथियो पर अजमेर खां पोइ मूंखे रेस शमीर खान न पर मिनिस्टर शमीर खान चयो। त तूं आहीं उहो सहाफ़ी जंहिं असांखे ज़ाती जेल जी प्रचार कई ऐं असांजे ज़ुल्म खिलाफ़ लिखियो ऐं असांखे इलेक्शन में करण जी नाकाम कोशिश पूरी कई। इहा ई त मुंहिंजी कोशिश आहे शमीर खान जो तुंहिंजी हुशीअ ते तुंहिंजा ही फालतू कुत्ता मूंखे तुंहिंजे हिन कहिड़ी कोच में खणी आया आहिनि। इन लाइ त मूं हिननि खे पालियो आहे। अञा वक़्तु अथई थोरे चट पंहिंजे हिन कलम खे थोरे चट पंहिंजे रुख खे असांजा हुन ड्राइवर तोखे दौलत बि मिलंदी ऐं इज़त बि। लानत आहे तुंहिंजी हिन सोच ते वग़ैरह तूं खुदि आहे तुंहिंजी हिन सोच ते वग़ैरह
तमीर विकलवाद साहब का नया मज़ो आयो मज़ो आयो तो वाकई को सच्चो सहाफ़ी आहे हम जाता है उन्हनि जहांगीरनि जो तो कहते किथे लीडर थियणु खपे हा पर मुंहिंजे दिल में उहा ताक़त थी वञे हा जो तो जड़े छुड़कू लीडर जा बचाव जड़े सके थी मंजिम त तूं वाकई बचाव ॾियण वारी चीज़ आहीं पर जेकॾहिं मां तुंहिंजो में माण्हू आहिनि ऐं जहांगीरनि जी ज़िंदगी मौत में तब्दील करे छॾिया त पोइ तूं बि वज़ीर न रहंदे वॾेरा अञ वक़्त जो ओसीरो कर जॾहिं इहे साॼा मिस्कीन मारूड़ा तुंहिंजे हिन कहिड़ी कोट खे ॾाहे पट करे छॾींदा बकवास बचे पाणी खे पटी छॾो तव्हां असांजे आॾो हिकु माकोड़ी जी हैसियत थो रखी हा इहे जॾहिं माकोड़ियूं पाण में ॿधी कंदियूं आहिनि त चीर जी बि खल लाहे विझंदियूं आहिनि कंद खोले पुट वॾेरा ऐं मां छा आहियां उदेचर वॾेरा मां फ़क़ति नौखेज़ कलम जो हिकु नंढड़ो नुक़्तो ऐं नई टही जुआ न आहियां वॾेरा पंहिंजे वॾनि खे तो वंगारनि में बहाए टढरी बनाए छॾियो ऐं हाणे उन साॻी टढरी जी वॾ आखिरनि जो सैलाब घुरे मूंखे माज़ी ऐं हाल जी कूकल कहाणी लिखण ते मजबूर करे रहियो आहीं ॿुधो पिया ही कहाणी लिखंदो यको हुकुम कयो ही वण त तेरे जे वण खां ख़तरनाक आहे जंहिंजे पासे खां लंघंदा पट खां लहियो कर मुंहिंजी सलाम जो क़ुर्बान हुजे ही वण वधियो चङो आहे त पोइ ॾिसी जातो हिन साहबीअ खे असांजो हिन कहिड़ी कोट जो आख़िरी हिसो घुमाए छॾ हाज़िर क़ुर्बान हुजे अड़े तूं साम्हूं छा अड़े भई सही ॻाल्हि ॿुधी कोन्ह या खाई थुल्हा थींदा वञो हिन साहबीअ खे आसमान जो शेर त करायो
इंस्पेक्टर महमूद से हवाले कयो वञे। इंस्पेक्टर महमूद कयो वञे नाराज़ खे हाणे वञी पंहिंजे थाणे जी टेबल ते सजाई हाणे घुराए प्रेस कॉन्फ्रेंस उन में ॼाणा त थाणे लाइ पुलिस जो मुक़ाबलो हली रहियो आहे। किस्त में वेचारो साहबी मुफ़्त में माफ़ी थियो। इंस्पेक्टर महमूद वेझरा या कनी ॻाल्हि कोन्हे। हाणे वञी मुंहिंजे गाॾी में उतराइजो। वाकई अज खबर पई आहे सियासत तुंहिंजे घर खां जनम वठे थी पर इन ख़ुशीअ जे मौक़े ते को शुगुल वग़ैरह थी वञे इन्हे जो बंदोबस्त एतिरो जल्दी कीअं थी सघंदो? चौधरी फलक साहब खानो चौधरी फलक तो को बार ना है इन जो बंदोबस्त अॻु में ई करे छॾियो आहे। लाहौर खां हिकु नओं पकी घुरायो अथमि जिनखे अञा खंभराटियूं मथनि थियूं आहिनि। जेकॾहिं रेस खे पसंदि अची वियो त पोइ हमेशा पंहिंजे आखेरे में रखंदो ऐं ॿिया भड़काईंदा त पोइ देरि छा थी आहे? कमदारा इहो कुर्बान वञाए ऐं तो आहे नौकर खे नफ़र कंदा आज़िर कुर्बान वञाए। अरे इकबाल ओ छोरा केॾा वञे? अरे बाबा इहे जेके नवां महिमान पहिरें वेठा आहिनि इन्हनि खे अंदरि मोकिल।
जा नहीं मुझे दो ना अरे थोड़ा इच्छा जो करी मिनिस्टर थी पर पंहिंजे नौकरनि खे अञा ताईं सुधारे न सघियो इसी को तो था सुधार सकी उनके भला में अच्छा कम कनो कर पंहिंजी जान मत तरी जा होता साईं अॼु तव्हांजी दिल जो नतीजो आहे न त ही अहिड़ा कम करे सुधर बचा सुधर खल खंडे चलियो था अरे किसी का तो नहीं है तो ये सेठ साहब जो पुट साहब का अरे भाई बड़ा पुरानी खबर थी इससे कुर्बान हो जाए मोचड़े में वही करामत है चलो तो जाफर खान जो पुत्र ना है हाँ आई उन्हें जो पुत्र है वाह रे तो वाह यानी तो हिन हवेली जो वारस आए हिन कोट वां जो पगदार तुझे केदखाने में बंद आए उनजो छुट्टी जो पुत्र तुझे हवेली जो गुलाम इंस्पेक्टर मोहम्मद खान इन्हें तुझे सामने के सलाम करे दो समाज ही रुको समाज छोड़ दो बाकी कम होते चले दो हर कम का करी कुत्ता के कोशिशों का पर तो ये रुक जाए जरूरत है कितना पानी को पता नहीं बहुत नहीं दो तो लगे काम नहीं देना ये नौकर बड़ा कमजोर है कोई ग्रुप इतने उतने की सोना है लेकिन आप क्या समझा नौकर है प्यार तुम को सफा तेरी आई जिन्नत नौकर मत दबाव मुंडो तो कम सही करो दिलावर
जहन जो माण्हू आहिनि उनजी पुराणी रीतियूं ऐं रस्मां बि तुंहिंजे ज़हन में दफ़न छो थियल आहिनि तुंहिंजो ज़हन आख़िर बदिले कुझु छो आहे उहा ॻाल्हि तुंहिंजी ग़लति आहे जिनत त पहाड़ जी ताईं आसमान जी बुलंद ताईं पहुची सघे थी नो नेवर कॾहिं बि न इन्हनि में असां में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे फ़र्क़ु त तो ऐं असां जॾहिं इंसान ई पैदा कयो आहे दिलावर उहे वकीलनि वारा दलील छॾ तूं मूंखे ॿुधा त असांजो घोट ऐं तव्हांजा उहा कीअं लॻी हाँ तमामु यकीन कर दिलावर मूंखे तुंहिंजी एतिरी ख़ुशी थी आहे जो कहिड़े बि मुल्क में मूंखे न थी आहे पर छो ठारो थो जी अरे तूं तारा बना ॾिसजा थो वञ उतरे बसरे मूंखे मुंहिंजो साथ ॾियणु घुरिजे ऐं मुंहिंजे पसंदि ते साथ ॾियणु घुरिजे सोचनि न ॻाल्हि न मूंखे पागल करे छॾाए जिनत सची मां चाहियां थो पंहिंजे प्यार खे सोचनि संजीवन में धकेले छॾियां
इधर कुछ नहीं जोड़ी कला मुझे से केड़ी कमिया कुर्बान हो जाए मेरी गोटा रवटे में कमुरो तो मेरी कह बाबा जी ताव खबर काने बाकी अंदर वाली विश्वास तो इतने होंदो तो मोकलियां तो अच्छी ना खाले वाह वाह इतने का तो कुछ बोला के भाई ना दो थप्पड़ी तो है दो रोज बार लाए कि क्या तो क्या अरे छोरा तू वाली के जेटा के साई इतना हालत कर समझा रे माता मदीने से कमसा अरे तू अजी जो बैल चक्कर का दिनो इतारे कमोरी तू पी कर दो समझा रे जे महीने मानने देवे से कमसा दो को कुकुर जो खप तो कौन कर दो जो मुदे तो रोक दो करी अरे ने भागा तो नहीं करे दे कुपटी खले ला रहे दे समझा रे बाप इंसान है वो जानवर ना है जो कंधे पे करे गधना पर कम होता कुर्बान ने तो दो गालाने सीखी होई अरे छोरा यो गालाने नहीं करे कलंगा ही बोलो तो जियरे गले के पे चले तू जरी ले कुछ पाले के सुधार आओ सुधरेला तू पहले पाले सुधार अरे चंग जाऊ एक चल मां का पीछा करे हम के जोरे रे जोरे जी पर हिता जो कम अरे देखता है तो गति क्या बता को जरा यार अरे लाकड़ी के बारे में अरे छोरा ओए मार का जाओ नहीं जा काफी देखा अंदर खाने के अंदर जो है हाल अच्छा यारन का बुद्धो जो रे यारन सावरी केरा लेखा खानो कंदर क्यों कुर्बान हो जाए कोई आप जे पगदार है सिसु साया केरी तो फर्क वाले अभी कुर्बान हो नहीं अरे जीसा मुझा रात का ये के बंगले में खाता करो राजो नहीं था आने तो मिनिस्ट्री ने जंगल इसे का फैसला दे कहाँ से ही करना पड़ता होगा जो इनकोट में कह रहा है जो है राजवाड़ा के मुंह दे अल्लाह आपने मेरे बच्चे में खाने के अरे इन्हें तो केर मट्टी कौन है बुधो संतर देश के निशान के मुखालिफ पार्टी देंगे पार्टी या प्रथम मरकाएं शुरू करे बिना अरे आवाम तो बोलना था काफी सादा है किथे हिंद के जो अंदर ये करने का कि फैसला हो गए अरे ये बच्चे मेरे खाने या क्या सुविधाएं मौका दी समझे परम श्रीरंग को पोरंदो तमिल खान के इंतजार करे खरीदो मां बाप के मिनिस्टर आया कैसी मजाला है जो मुझे फैसले की नाफरमानी करे मां एवरी सियासत विरुद्ध दोनों के पान में बेड़ा खरीदो
चौधरी भरोसा रंजीत ताकत जगह हासिल हुई है तो जो बनो जब कौन पानी दुनिया में ज्यादा करे तो है बाकी अगर कर्म खुले से पैर रखोगे तो माँ खानू उन्हें लाई जमीन सब करे बनी है तो फिर खबरिया है तो खानू को खानू खाली लाए कुर्बानों ने जवानों पुराणों पगदार हाजिर आए अच्छा तुम्हें क्या बता तो अपनी कितने जो ही इंतजार हो सलाम आए तुझी गैरत के जो तू पहले वजह अपनी इज्जत को करी तो शादी तहरीर से तक करी हुई जो ऐसा तुझी तक करी हो वो बसात बंद कर वहाँ उन्हें साथ गलाया समाज स्वास्थ्य जे करे वो पहली समूरी दौलत तुझे हवाले करे चली अञा चाह रहे हो मोट जब तुम का इंसाफ सोच खुदा के बंद चले कान हाणे मूंखे पंहिंजो पुटु ॾेखार त किथे आहे मुंहिंजो लते जिगर इक़बाल पुटु पुट जी ॻाल्हि थो करी जा सरकार तुंहिंजा त हज़ारे पुट हुआ हा 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 मुंहिंजा हज़ारे पुट राज चौराज जे बराबरि हूंदो आहे पर मां पंहिंजे पुट लते जिगर इक़बाल जी ॻाल्हि थो करियां कुर्बानों ने उनके मुँह से काफी वक्त थी गुजरो है ऐं हाणे उन जा हथा मिट्टीअ में पीसजी विया हूंदा न गुर्दो कराई तू मुझे दिल गवाही नहीं रहा तो जिंदा है खुदा से बेचान तो मुझे पुट किसे आए मुझे खुदा ने को बगा दिया जमींदार किसे खुदा के मुझे बता दादर से कहे अरे वो दो बात साथियों कहे वो मुझे बच्चे में करेगा बाबर खान कह तुझे मना कर दिया है जो सब कुछ सारे खा कर जाए तो बकवास बंद कर नमक हराम तो बकवास बंद कर नमक हराम समझो मुझे महसूस कुछ तबाह केलो होते हो जो तबाह का बेगुनाह मारे चलो तबाह चल रहे हो ताकत लो इन्हें समाज दा इन्हें धरती दा ये मिलकर दाढ़ी खराब जेका रत के रत संभाले तो इंसान पर रहवाद आयो तो कार लो तो कप लो इन्हें समाज रातो ये उदोरी तू पंजंदो हमसे नथानी थी अजा असा से चीजो आता असा तो ही आयु तू बकवास बंद कर कमिया तो जो आता है विचरे चाहे चलिए काम वो कदे सोचो भी न हो तो तू दौलत के लालच में थी करे पैसे रक्त जो दुश्मन से अजमात तो फिर विधान करी दो अजमात जो रक्त पी दो रक्त तो तू और मुझे कुत्ता के ना तो मुझे रक्त छाप तो कोई नहीं छापो अल्लाह को नहीं कुत्ता तुझी आई खाता है माँ तुझी आँखों जरूर पूरे करना No! Come on! Vivo Dara! Stop to the
वडेरे तक गोली हलेंगे न कदाचा फला कदा ए खानु जा दुआ कर रईसा दुआ कर आज वाले गोली हलाइने तो पूरी दुनिया सदी तोखे द खबरी है त खानु खाली रहे बस कल मुसाफा
चलो चलो तू मन बाजार अरे मुझे कपड़ा पहनने दे दी था मां पानी ही लगा शांति नहीं तेरा है आऊं बलाल को नहीं छड़े तो उन्हें देख मारना चाहिए था कोने मुके तुम्हारे न दे तो सा समझा देखने पे जो कम चला नहीं कर हाल तो दबाई थी ये पैसा मोल के देख जाए 100 रुपए कपड़ा चाहिए बस लोगों को डर दे कर मस्त मतलब जान क्या है मूर्ति मजा देख खबर ये बोल लगा इतने रुपए में लाडू प्यारो बनेगी इतने रुपए में तो पैसे नहीं इतने महंगा तो के आशिक थी जाओ ओ दिनत में रक्त मजा कितना है ये खबर मुंह तो जो कम से होने जो साथियों मुझे सब मालूमात मिली वजह है इंस्पेक्टर महमूद और खानू भाई ये सब शनी खान का मिल रहा है अच्छा तो ये नहीं कि तो जेके ब्रोचन था उन्होंने मिस्टर समीर खान जो था है मुझे शक सही नहीं तो ठीक है तो जो ये एहसान मां जिंदगी भर नारायण मैंने शबाश इन्हें एहसान भी केड़ी गाला है कानून तो मदद करने का काम सबने जो करता है जिधर तुझी बड़ी मेहरबानी जेके तुम जो मेरे साथ रहो इंशाल्लाह ताला वक्त पर ना है मुजरमान की अदालत के कहने मां प्यारी है तो खातिर है शबाश इतने ये बिखर बिखर की खबर मत सोचने पहुंचेगा मुझे वायदा है हिने देश ये दुश्मन के भाई के जरूर चढ़ी जाते मुझे कमान इन मुदाई चलो हाय तू वही मता के कहते हैं मैं तुमको फिक्र न कर चलो माशाल्लाह शाम शाम बता के नजर आई हेते पर तवाई समझो दे कि जो केर न हो माया रात के पे ये दफन कर लेंगे इन्हें क्या मतलब सब तो सारे समझ गए हूं कुछ हुआ है जी हां तो शायद मुझे बेवकूफ को समझी या मुझे ब्लैकमेल करना चाहिए न तो भी सावन तवाने सोच गलत है पंजिंगा में बराबर ना होगी तो मुझे एतबार कर मौका से एतबार कर मालिक के कभी बेवकूफ नहीं लिया है मां को करे एतबार नहीं कर सका तुम कभी भी मुझे नुकसान पहुंचा सकी बचाओ बचाओ अभी माँ तो किसी का तो ज्यादा कभी कुत्ता के झंडू मतलब तसीलत कौन सी है मैं कह रहा करे सोचो न हो आज मां सोचा सारा हिंदुस्तान जी बेइज्जती किया है छड़े दो बस हार नहीं छड़े दे गैरत होगी तो पानी सुधरी मिलो
या खुदा तो जो करो जो कहो जो तो उगरे तेरी कोट में पैदा करो जेकर पैदा ही करो तो कोई भी जो तू बार मुझे बता खड़ो न करिया ये भी जिसे तू बाल दे मुझे खाए दिया उधर भी आराम करे नवा जी तो सका नवा मरी तो सका बाद का उठे दे बाल पार के सिद्धा लाज तो समझा भाई तू मुझे तबाशो दी सीरे भाई यार मुझे यकीन थियो तो तू मेरे कार का बदलाई तू असा करी मुझे खुदा लाई तू अभी रंजो खुदाई तू सरवाए सारा जो खुदाई तू बने रंजो खुदाई नाउमीद नथी नाउमीदी कुफर आहे खुदा वटि देर ज़रूर आहे पर देर न आहे बचा देर न आहे मायूसी हराम आहे खुदा पंहिंजनि प्यारनि ते हमेशह इम्तिहान वठंदो आहे तोखां शायद करबला जो पिछो विसरी वियो आहे तू तो पाक करवा मां कदरा गुलाम मां तुझे जुती ने खाता बराबर बनाया पूरे तीसरा बना जवान सालों जो फिकर सही लगा तू को फिक्र न कर मुश्किल कुशा तुझी मदद कंदो असीं पंजनि तननि जा हुकदार आहियूं हिननि जे दमता कॾहिं को तखड़ो मोटी न आहे तूं मौला जे दरबार में हिकु दफ़ो अच ऐं पुकार मुझे मुश्किल कुशा खे सच्ची दिल सां पुकार मुझे मुश्किल कुशा खे पुकार मुझे मुश्किल कुशा
कुर्बान हो जाए पंहिंजी हुकूमत में डिज़ाल थी वई ऐं तव्हांजी मिनिस्ट्री बहली जुड़ी या तो मुझे खबर आहे इलेक्शन थींदी वरी चढ़ी पवंदासीं कुर्बान हो जाए तव्हांजे खां पुठ जा पुठ साड़े तबाह करे छॾिया आहिनि सवे माण्हू सड़ी रख थी विया आहिनि कुर्बान हो जाए बिल्कुलु राम अची वियो मकन में कोरमाम उनमें असांजो ई फ़ाइदो आहे फ़ाइदो वरी कहिड़ो कुर्बान हो जाए एसपी साहब जा गॾु इंस्पेक्टर महमूद बि गॾु हुयो किथे इंस्पेक्टर महमूद असांजा पांचा में खोले छॾे मूं हुनजो बंदोबस्तु अॻुवाटी करे छॾियो आहे मूं चौधरी फलक खे एसपी साहब जा मोकिलियो आहे बाक़ी रही इंस्पेक्टर महमूद जी ॻाल्हि उहो त असांजो बच्चो आहे बच्चो हुनजे मथां असांजा काफ़ी एहसान आहिनि एहसान ऐं पुलिस ऑफिसर कुर्बान हो जाए किथे एहसान गुलामत न थी पवे ॼाण जो चवणु आहे त भाईचारो त दादा साहब चङो न आहे ये तारा भुनर मोहब्बत को तंग से करन कुर्बान हो जाए मुख्य तेरी मजाल यो सब कुछ न तवाई से करवानो कोई न तू है करेगा ना आज कुर्बान हो जाए क्या खबर है रसूल शेख फलक की जमीन पे निकले करण के अलावा राजी क्यों की ना यहाँ दिमाग में खलल था कुर्बान हो जाए कुत्ते के 12 महीना मेरे में जितने मुझे जो चलो कुर्बान हो जाए चौधरी फलक को इन्हें जमीन पे आखिर छाती लाए को जोर लगाए लेकिन कारखाना लगाया है ना तब वो हजी पहले मुल्क में लगाए ये कुछ गानो समझ खबर ओ फकत एक लोग चमकर रसूल से बिजली पुटन से हिंदे खनिया कैस करी से कहरी कोट में बाहर देता चलियो रसूलो केर तो सभी में तो करे आखिर कुर्बान हो जाए आने संजीव हां मुझे में निकलने क्या आदत वारे आने बस हियरी को वडो जावे मारा पुत्री क्या तो और पीछे छोटी वरी छाजो हो तो देवी खान हुकूमत छा खत्म थी आहे सभिनी खणी मुंहुं मोड़ियो आहे एसपी साहब उन सां मुलाक़ात थी हुई उनजो बि साहब जे मारण में तव्हां में पूरो शक आहे भाई मां चाहो किथे इंस्पेक्टर महमूद पंहिंजे हथनि जी मर आहे मर असांजे खिलाफ़ हू कॾहिं नथो ॻाल्हाए सघे हू तयार आहे बहुत सही आहे शमी खान